पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट सिंध जे हिदायतनि ते डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां खॾार लॻ ॻोठ महर अली जमाली जे रूरल हेल्थ सेंटर में हिकु ॾींहं जो फैमिली हेल्थ मेलो लॻायो वियो, जंहिंमें माउ ऐं ॿार जी सिहत मुतलिक़ ॼाण ऐं औरतुनि जे वक़्फ़े बाबति तरीक़ा ॿुधाया विया। फैमिली हेल्थ मेले में डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन शहीद बेनज़ीराबाद ऑफिसर रियाज़ अहमद शहर ऐं हेल्थ डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि तोड़े ॻोठ जे मौजूदीन शिरकत कई। 11 जुलाई के हवाले से असां हिते फैमिली हेल्थ मेलो लगायो आहे। हर साल जी हिन साल भी जेको आहे सो असां मुख़्तलिफ़ जायुनि ते फैमिली हेल्थ डे कैंप्स ऐं फैमिली हेल्थ मेले लॻाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त डोर स्टेप ते असां जेके असां जूं अधड़ियूं आहिनि अधड़ा आहिनि उन्हनि खे घर वेठे सहूलियत फ़राहम कई वञे। उन्हनि में असां ख़ानदानी मनसूबाबंदी जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, हिकु जंहिंमें शॉर्ट एक्टिंग ऐं लॉन्ग एक्टिंग। शॉर्ट एक्टिंग में असां वटि अचनि था 3 महीननि जा वक़्फ़ा अचनि था जेके फ्री ऑफ कास्ट आहिनि, मुफ़्त में ॾियूं था। लॉन्ग एक्टिंग में असां वटि 5 सालनि जा वक़्फ़ा अचनि था जंहिंमें जडेल आहे ऐं स्पेशली कापर्टी आहे, उहो फीमेल्स जे लाइ हूंदो आहे, उन लाइ बर्थ स्पेसिंग असां जेको आहे सो असांजो स्टाफ हूअं बि रेगुलर प्रोवाइड कंदो आहे, पर अॼु स्पेशल डे ते असां स्पेशल जेको आहे सो मोटिवेशन कई आहे, एडवोकेसी कई आहे, काउंसलिंग कई आहे नेशनल प्रोग्राम जे थ्रू LHS LHW जे थ्रू पंहिंजे स्टाफ जे थ्रू। हिते RHC महर अली जमाली में कमु कंदो आहियां। अॼु असां वटि हिते पॉपुलेशन डिपार्टमेंट जो जेको आहे ख़ानदानी सिहत मेलो लॻो आहे, जंहिंमें पब्लिक खे ऐं अवेयरनेस ॾिनी वई आहे त ख़ानदानी मनसूबाबंदी ते अमल कनि ताकी जीअं हेल्दी माशरो ऐं हेल्दी असांजी जेके एक्टिविटीज़ वग़ैरह थी सघनि। ऐं इन जो हेल्थ वर्कर ऐं ॿिया जेके कम्यूनिटी में माण्हू वेंदड़ उन्हनि जो ॾाढो इंपॉर्टेंट रोल हिन में उजागर कयो वियो आहे त जीअं माण्हुनि में अवेयरनेस फैलाईंदा त इहा शइ अॻिते वधंदी। डॉक्टर फराह MS RHC महर अली जमाली। असां वटि इहे फैमिली हेल्थ मेला थींदा कनि, इन्हनि सां आहे न माण्हुनि खे अवेयरनेस थींदी ऐं माण्हुनि खे फैमिली प्लानिंग जे बारे में ख़बर पवंदी। माण्हुनि खे घटि में घटि औरत खे न 3 साल जो वक़्फ़ो हुजणु खपे। ॿार खां वठी ॿार 2 सालनि जो थिए त पोइ उहो 3 ॿार ॼणे, ऐं हुन जे आहे न हुन सां इहो फ़ाइदो थींदो त मदर में आहे न माल न्यूट्रिशन न थींदी, एनेमिक न थींदी, ॿारु हुनजो सेहतमंद थींदो ऐं हुनजी ज़हनी माना सलाहियत सुठी थींदी। ऐं असां वटि वक़्फ़े जा खोड़ सारा क़िस्म आहिनि। असां वटि लॉन्ग एक्टिंग बि आहिनि, शॉर्ट एक्टिंग बि आहिनि, ऐं असां वटि घणा हिते आहे न जैदिल बि थींदा आहिनि। बांह में हिकिड़ो कैप्सूल रखियो वेंदो आहे, ॿियो अगरि आहे न मां डिलीवर थी थिए उन जे फ़ौरन बाद बि असां कैप्सूल रखंदा आहियूं। 11 जुलाई ते वर्ल्ड पॉपुलेशन डे पूरे पाकिस्तान में मल्हायो वेंदो आहे। उन ई रवायत खे बरक़रार रखंदे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां अदी अज़रा पीछो साहिबा ऐं सेक्रेटरी फज़लुल्ला अब्बासी जेको असांजो सेक्रेटरी आहिनि अब्बासी साहिबु, हुननि जे पारां असांखे जेको आहे इहे हिदायतूं जारी कया विया आहिनि त 11 जुलाई मल्हाया वञनि, जंहिंमें जेको आहे इहो ॿुधायो वञे त जेको हिकिड़ो नंढो ख़ुशहाल ख़ानदान आहे उहे जेका तव्हांजी पैदाइश में वक़्फ़ो कंदव तॾहिं थींदो। जीअं त इस्लाम में बि आहे त तव्हां पंहिंजे ॿार खे 2 साल ताईं खीरु पीआरियो, उहो तॾहिं मुमकिन आहे त जॾहिं हुन 2 साल जे विच में तव्हां वक़्फ़ा कंदव। इहे जेके आहिनि असांजा कुझु पैगामात आहिनि जेके फैमिली प्लानिंग जे हवाले सां, इन हवाले सां असां प्रोग्राम कंदा आहियूं, बेबी शोज़ कया वेंदा आहिनि। महर अली जमाली में अॼु पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद जी तरफ़ां वर्ल्ड पॉपुलेशन डे जेका हाणे 11 तारीख़ ते ईंदी, उन हवाले सां अॼु ते हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो हो, जंहिंमें महिमान ख़ुसूसी जे तरफ़ सर रियाज़ अहमद शहर साहब उहे अॼु हिते शामिलु थिया। ऐं अॼु जे फैमिली हेल्थ मेला करण जो मक़सदु इहो आहे त असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो आबादी जे हवाले सां। भई छा आहे जो हीअं तव्हांखे ख़बर आहे दुनिया तेज़ी सां आबादी वधे पई ऐं असांजा वसाइल जेके आहिनि उहे बिल्कुलु घटि थींदा पिया वञनि। उनजे करे असांखे वधि में वधि कोशिशि करणी खपे त असां आबादी ते कंट्रोल कयूं। ऐं पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां जेके सर्विसिस माना SDP जेके आहिनि असांजा, जीअं MSU आहे, RHC सेंटर आहे, FWC सेंटर आहिनि असांजा, जिते फ्री ऑफ कास्ट में जेके सर्विस बिल्कुलु मुहैया कयूं वेंदियूं आहिनि। फैमिली हेल्थ मेले में हेल्थ डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि सां गॾु सिविल सोसाइटी तोड़े ॻोठ जे मौजूदीन वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ अरदारी, सिंध TV न्यूज़।